वेलकम बैक नाज़रीन। अचो प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं। गुफ्तगू कयूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु जेका मीडिया सां गुफ्तगू कई आहे हिकिड़ी तरक़ियाती कम जे इफ़्तिताह वक़्तु उन जेको YMCA ग्राउंड के अंदरि जेका उनजी रिनोवेशन कई वई आहे उते जेको नयूं सहूलियतुनि जी जेका आहे वाधारो कयो आहे उन हवाले सां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उते जेको आहे मीडिया सां गुफ्तगू कई, उनजो इफ़्तिताह बि कयो। उन मौक़े ते जेका आहे मुख़्तलिफ़ सहाफ़ियनि उनखां जेके मुख़्तलिफ़ सवाल कया उहो काफ़ी तफ़सीली ऐं खुले नमूने सां हुननि बयानु ॾिना। हुन खां PDM जे बारे में पुछियो वियो, PDM छा आहे ऐं PDM जे हवाले सां मौलाना फज़लुर रहमान खे कोट कंदे का ॻाल्हि कई वई जंहिं ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी छा चयो अचो तव्हांखे ॿुधायूं था। जब तक पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट का हिस्सा था, जब तक पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट पीपल्स पार्टी की बात मान रही थी, पीपल्स पार्टी की पॉलिसी अपना रही थी, तब तक अपोजिशन मुसलसल जीत रही थी। चाहे वो 11 का 11 बाई इलेक्शंस जो हमारे बाकी अपोजिशन जमातें नहीं चाहते थे कि हम बाई इलेक्शंस में हिस्सा लें, लेकिन पीपल्स पार्टी की बात मानते हुए हमने वो बाई इलेक्शंस में हिस्सा लिया। हमने हुकूमत को शिकस्त दिलवाए। हमने खैबर से लेके कराची तक, पिशीन से लेके फाटा तक हुकूमत को शिकस्त दिलवाया और पूरी कौम को दिखाया कि अवाम अपोजिशन के साथ है। जब PDM ने पीपल्स पार्टी की बात मानी और वो सेनेट इलेक्शंस जिसमें वो हिस्सा नहीं लेना चाहते थे, पीपल्स पार्टी के कहने पे वो हिस्सा लिए, तो पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट ने तारीखी शिकस्त हुकूमत को दिलवाई। यहाँ तक कि इस्लामाबाद में अपना सेनेटर को जितवा के हमने मजबूर कर दिया था कि खान साहब अपना अदम एतमाद के वोट ले। अब आगे जाके अगर अपोजिशन सीरियस हैं, वो हुकूमत को नुकसान पहुंचाना चाहते हैं, तो ज़ाती मफाद के बजाय, इंडिविजुअल्स की सियासत करने के बजाय हमें उसूलों पे करना पड़ेगा, जमहूरी हथियार अपनाना पड़ेगा। और आज भी मैं समझता हूँ कि अगर अपोजिशन सीरियस है, अगर अपोजिशन मिल के अदम एतमाद पहले बुज़दार के ख़िलाफ़ फिर इमरान खान के ख़िलाफ़ लेकर आते हैं, तो कल हुकूमत गिर जाएगी। जी नाज़रीन, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के तव्हां ॿुधो। यकीनी तौर ते उनजी जेका ॻाल्हि हुई ऐं उनजी जेका बॉडी लैंग्वेज हुई, उनजे अंदरि जेको एतमाद हुयो, उहो इहा ॻाल्हि ॿुधाए थो त जॾहिं खां पाकिस्तान पीपल्स पार्टी PDM खां जुदा थी आहे, तॾहिं खां PDM जे अंदरि मौलाना फज़लुर रहमान, नून लीग ऐं ॿियूं समूरियूं पार्टियूं हूंदे उन्हनि जेके ॻाल्हियूं पिया कयूं त हू जेको आहे तहरीक खे ज़ोर पकड़ाईंदा। लंडन मां बि जेके आहिनि पंहिंजो जेके आहिनि मियां नवाज़ शरीफ़ साहब जा ख़िताब जेके आहिनि उहे असांखे जेके आहिनि उनखां पोइ गुम थींदे नज़र आया। पोइ उहे जेके जलसनि जा ऐलान कया विया उहे बि ख़तमु थी विया। ख़ुदि जेको आहे उन वक़्तु जेको चयो पियो वियो त पीपल्स पार्टी इस्तीफ़ाऊं नथी ॾिए, पर पीपल्स पार्टी नथी ॾिए त कम अज़ कम ॿियूं पार्टियूं त इस्तीफ़ाऊं ॾियनि। हा, ख़ुदि पंजाब असेंबली जे अंदरि नून लीग खे हेॾियूं वॾियूं सीटूं आहिनि, कम अज़ कम हिकिड़ी असेंबली जेका आहे उहे बिल्कुलु हो करे पिया सघिया। पर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेका ॻाल्हि कई उनजो चवणु इहो हो त जेसिताईं पीपल्स पार्टी जी ॻाल्हि मञी पई वई तेसि ताईं जेको आहे PDM कामयाबियूं पिया माणियूं। इलेक्शन जेके नंढियूं चूंडूं थियूं मुल्क जे अंदरि, उते समूरे नंढियुनि चूंडुनि में PDM कामयाबी माणी। सेनेट जे चूंडुनि में जेको आहे उहो क़ौमी असेंबली मां यूसुफ रज़ा गिलानी जी जेका आहे कामयाबी खां पोइ ख़ुदि प्राइम मिनिस्टर इन पोज़ीशन में अची वियो जो उनखे कॉन्फिडेंस जो वोट वठणु जहिड़ी मामलनि ते बि गौर करिणो पियो। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको उनजो आख़िरी हल ॾिनो उहो इहो ॾिनो जेकॾहिं PDM वाक़िअतनि PDM वाक़िअतनि हुकूमत खे को टफ टाइम ॾियणु चाहे थी त उनजो हिकिड़ो ई रास्तो आहे, उहो रस्तो इहो आहे त अदम एतमाद बोज़दार जे ख़िलाफ़ु पहिरियों अचे ऐं पोइ प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ु अचे। ऐं हुनजो चवणु इहो हो त इहे ॿई शयूं कामयाबु थी सघनि थियूं। बहरहाल जेकॾहिं PDM पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इहो मौक़िफ़ जेको मुसलसल उहो PDM जे अंदरि बि उन्हनि वरजायो हो, जेकॾहिं उहो नथी मञे PDM त पोइ PDM वटि छा ऑप्शन हूंदा, PDM छा कंदी, इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं PDM जेको चयो पए त हुकूमत खे वक़्त खां अॻे घर बीड़ो कबो, उन वटि पोइ हाणे उनजे लाइ छा ऑप्शन आहे। छा उहे जेके ॻाल्हियूं कयूं पिया वयूं लॉन्ग मार्च जूं ऐं इस्तीफ़ाउनि जूं, PDM उहे शयूं एक्सरसाइज़ कंदी। ऐं जॾहिं उन ते सोचिजे थो त पोइ लॻे ईअं थो त PDM जेके आहिनि उहे शयूं एक्सरसाइज़ न कंदी। पोइ जेकॾहिं उहा न कंदी त पोइ आख़िर उन इतिहाद खे टोड़ण मां उनखे फ़ाइदो छा हुयो। इहे बुनियादी उहे सवाल आहिनि
जेके सवाल ज़ाहिर आहे उहे डिस्कशन हेठि आहिनि ऐं उन डिस्कशन हेठि नज़र अचनि था। पर जहिड़े नमूने सां हिन मुल्क जो मंज़रनामो तब्दील थियो ऐं उहो तब्दील थियो ईअं थियो जो नवाज़ शरीफ़ साहिबु ॿाहिरि वञी वेठो, उनखां पोइ जेको आहे हिते नून लीग जा समूरा जेके आहिनि अॻुवाण जेके ख़्वाजा साद रफ़ी खां वठी जेको आहे ॿीहर जेके अॻुवान हुआ ख़्वाजा आसिफ़ ताईं उहे सभु आज़ादु थिया ऐं ख़्वाजा आसिफ़ साहिबु त चयो त असांजो सॉफ्टवेयर बि अपडेट थियो आहे ऐं हुन बिल्कुलु खुले आम जेको आहे हिन ॻाल्हि जो इज़हार कयो त हुनजो सॉफ्टवेयर अपडेट थी वियो आहे। पर लॻो ईअं पए त शायदि मरियम नवाज़ साहिबा ऐं नवाज़ शरीफ़ साहिब जो सॉफ्टवेयर जेको आहे उहो अपडेट न थियो आहे। पोइ वरी शहबाज़ शरीफ़ साहिबु बि जेको आहे उहो आख़िरकार ॿाहिरि अची वियो आहे ऐं शहबाज़ शरीफ़ ऐं जेको इंटरव्यू ॾिनो ऐं उन इंटरव्यू जे ॿिए ॾींहं ते मियां नवाज़ शरीफ़ साहिब जो जेके ट्वीट्स आया उनखां पोइ बिल्कुलु हिकिड़ो नज़र आयो क्लियर हिकिड़ो मंज़रनामो जंहिंमें नून लीग जे अंदरि जेका पॉलिसी जे हवाले सां हिकिड़ो शदीद इख़्तिलाफ़ असांखे नज़र आयो। हाणे उहा हिकिड़ी शदीद पॉलिसी इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ियल नून लीग ऐं मौलाना फज़लुर रहमान सां कहिड़ो साथ ॾींदी ऐं ख़ुदि इहो सवाल थो थिए त जॾहिं चूंडूं थियूं गिलगित बल्तिस्तान में तॾहिं शहबाज़ शरीफ़ साहिबु ॿाहिरि हूंदे बि गिलगित बल्तिस्तान जी कंहिं बि चूंड जलसे खे ख़िताब न कयो। उहे समूरा जलसा जेके आहिनि उहे मरियम नवाज़ साहिबा कया त हाणे PDM जे अंदरि जेका रिप्रेज़ेंटेशन थींदी उहा पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज़ शरीफ़ साहिबु कंदो या मुस्लिम लीग नून जी नायब सदर जेका आहे उहा मरियम नवाज़ साहिबा कंदी। इहे ख़ुदि बुनियादी उहे सवाल आहिनि जेके इन ॻाल्हि जी तरफ़ इशारो कनि था त हिन वक़्तु नून लीग जेका आहे उहा तमामु घणी तज़ बज़ब जो शिकार आहे, तमामु घणी पॉलिसी इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ियल आहे। पॉलिसी इख़्तिलाफ़नि जे वर सिधी सी ॻाल्हि आहे त हिकिड़ा माण्हू जेके आहिनि हॉक्स आहिनि ऐं उन हॉक्स जी क़यादत जेका आहे उहो क़ाइद मुस्लिम लीग मियां नवाज़ शरीफ़ साहिबु पाण करे पियो ऐं मरियम नवाज़ साहिबा उनजी जेको आहे फील्ड कमांडर तौरु जेका आहिनि उहा जलसनि में उहा ॿोली ॻाल्हाए पई। पर ॿिए तरफ़ शहबाज़ शरीफ़ ऐं नून लीग जी तमामु वॾी अक्सरियत जेका आहे उनजे पार्लियामानी मेंबरनि जी उहा चाहे थी त हिन सॼे मामले मां खे जेको आहे कूल डाउन करे ऐं को विचो रस्तो कढी 23 जी इलेक्शन में को पंहिंजे लाइ स्पेस ठाहिजे। बहरहाल PDM जे बारे में जेको बिलावल साहिब जूं ॻाल्हियूं हुयूं तोड़े जो PDM जा हाणे इजलास थींदा, पर इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त PDM जे हुन खां पोइ पीपल्स पार्टी जे वञण खां पोइ PDM जेको उनजो जाह जलाल हो उहो असांखे ख़तमु थींदे नज़र अचे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी सिर्फ़ु इन ॻाल्हि ते न कयो पर हुन PTI जी जेका हुकूमत आहे ऐं ख़ासि तरह जेको आहे सिंध जे तरक़ियाती मामलनि जे हवाले सां ऐं उनखां पोइ NFC जे हवाले सां ऐं उनखां पोइ जेको आहे आदमशुमारी जे हवाले सां ऐं ख़ुदि जेको आहे वज़ीर आज़म जेके अॻे भेरे ऐलान किया हुया गुज़िरियल मॉनसून में $1100 अरब जा उन बाबति भी तफ़सीली गुफ्तगू कई आहे। चो त तव्हांखे ॿुधायो जहाँ तक हमारे तरक्याती मंसूबे हैं बजट के वक्त चीफ मिनिस्टर साहब ने पूरे ख़त पे और ऑन रिकॉर्ड देकर आया था जो नाइंसाफ़ी CM साहब और हमारे सूबों के साथ हो रहा है वो आपके सामने है। जो हमारा NFC का हक़ है, जो हमारा शहर का हक़ है वो हमें नहीं दिया जा रहा है। जो हमारा गिनती सेंसस में होता है वो गलत तरीके से होता है ताकि हमें अपना शहर और अपना हक़ नहीं दिया जाता। और जहाँ तक तरक्याती ऐलानात वफाकी हुकूमत की तरफ से हमने भी पिछले बारिशों में और पिछले मानसून के सीज़न में ये सुना था कि 1000 अरब रुपीस कराची के लिए कितना ऐलान किया 1.1 ट्रिलियन 1100 अरब रुपया वफाकी हुकूमत ने ऐलान किया। 1 साल हो चुका है, 1 रुपया नहीं पहुंचा, एक ईंट नहीं लगाया गया, एक कतरा पानी नहीं दिलवाया गया, 1 मेगावाट बिजली नहीं दिलवाया गया। इन्होंने सिर्फ और सिर्फ कराची और इस सूबे के अवाम को तकलीफ़ पहुंचाया है। हम समझते हैं इंशाअल्लाह ताला ये हुकूमत जल्द जा रही है, आने वाली हुकूमत पीपल्स पार्टी की हुकूमत होगी जो अवाम के मसाइल हल कर सके। जी नाज़रीन, तव्हां गुफ्तगू ॿुधी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको चयो पए त सिंध सां नाइंसाफ़ी थी आहे। उहा नाइंसाफ़ी जेका आहे उहा प्रोग्राम जे पहिरें हिसे में बि तव्हांखे असां ॿुधायोसीं त सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे
जेको आहे जेको सीनियर मोस्ट जस्टिस हुयो उनखे सुप्रीम कोर्ट में एलिवेट करण जे बजाए उनजे हिकिड़े जूनियर जज खे खणी 5 नंबर जे जज खे खणी एलिवेट कयो वियो ऐं उनखां पोइ वरी हाणे उनखे चयो पियो वञे तूं एडहॉक जज तौरु सुप्रीम कोर्ट में उनखे कयूं ताकी हू चीफ जस्टिस तौरु जेके ज़िम्मेदारियूं अदा थो करे उनखां बि उनखे विञाइजे। इहा ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते ख़ुदि जेको आहे सिंध जे अंदरि जेको आहे जेके बंगालियुनि जी छॾियल जेके मिल्कियतुनि जे बारे में वफ़ाक़ी हुकूमत जा फ़ैसिला जेको आहे उहे फ़िरोग़ नसीम साहब जहिड़े नमूने सां कराए पियो ऐं किश्वर ज़हरा जी जेको आहे सरबराही में MQM जी जेका पार्लियामेंट MNA आहे उनजी सरबराही में जेका कमेटी ठाही वई आहे इन तरह जा हथगंडा कया पिया वञनि। कॾहिं जेको आहे पंहिंजी कराची ट्रांसफॉर्मेशन कमेटी पाई ठाही वञे, कॾहिं जेको आहे सिंध पैकेज लाइ जेको आहे कमेटी ठाही पई वञे, कॾहिं हाणे सिंध जे मामलनि बाबति जेको आहे वज़ीर आज़म जो जेको आहे पंहिंजो जेको मुआविन ख़ुसूसी अरबाब रहीम खे मुक़ररु कयो वियो आहे ऐं चयो पियो वञे त हाणे असां प्राइम मिनिस्टर राज लागू कंदासीं सिंध में, पोइ असां FIA वारनि खे असां इस्तेमालु कंदासीं, पोइ असां सिंध मां फलाणियूं शयूं ख़तमु कंदासीं। हिकिड़ो अजीब क़िस्म जो रवैयो आहे पीपल पंहिंजो वफ़ाक़ी हुकूमत जो ऐं ख़ासि तरह वरी सिंध जे अंदरि जेके हिकिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके हर वक़्तु आमरियतनि जे दौर में हुननि मज़ा माणिया, उन्हनि मां हर कंहिंखे ख़बर आहे त उहे ज़िया जी आमरियत में कहिड़ा गॾु हुया, कहिड़ा मुशरफ़ जी आमरियतुनि में गॾु हुया, उहे सभई माण्हू इंतज़ार में वेठा आहिनि त हाणे को अहिड़ो वरी जलवो थिए पैदा थिए जीअं हुननि खे वरी का बस खणी अची जेको आहे पंहिंजो तख़्त जे गद्दी ते पहुचाए। उहे सभई माण्हू जेके हर भेरे कोशिशि कनि था पिया, हर भेरे जेको आहे उहे इतिहाद जो सूरत वठनि था पिया, पर उन्हनि खे उहो नसीबु कोन थो थिए। छाकाणि त बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त पीपल्स पार्टी जी कारकर्दगी जे बारे में जेके तनक़ीदूं आहिनि उन्हनि जे बारे में माण्हू जेको आहे घणे भाङे माण्हू उन तनक़ीदुनि ते जो अॻिते खे सही सम्झनि था, पर उन जी भेट में जेके माण्हू अचनि था पिया उहे को अवामी एजेंडा कोन्हे का। इहे सभई माण्हू जेके हाणे PTI जो हिसो थियण वञनि पिया या जेको आहे लाड़काणे में जॾहिं इजलास कया, इहे उहे माण्हू उन वक़्तु कॾहिं किथे हुया जॾहिं सिंध जे ॿेटनि ते कब्ज़नि जी ॻाल्हि पई थी, उन वक़्तु इहे माण्हू किथे हुया जॾहिं सिंध जे अंदरि बहिरा टाउन जो सान्यो थियो, उन वक़्तु जेको आहे हिननि माण्हुनि कुझु न कयो। उनखां अलावा सिंध जो पाणी जॾहिं पंहिंजो पूरो नथो मिले ऐं उन वक़्तु इहे माण्हू असेंबलियुनि में वेठा आहिनि, छा उन्हनि वक़्तु जेको आहे न त लाड़काणे जो सुमरो साहिबु जेको काबीना जो मेंबर आहे उहो थो ॻाल्हाए, न जेको आहे असांजो जेको आहे चीफ मिनिस्ट्री जो दावेदारी कंदड़ अली गौहर महर साहिबु थो ॻाल्हाए, न ई असांखे को ॿियो माण्हू अहिड़ो नज़र अचे जेको इन तरह ते ॻाल्हाए। सिंध जे पाणी ते कॾहिं न ॻाल्हायो वियो, सिंध जी NFC जे सिंध जा पैसा न मिलिया उन ते कॾहिं न ॻाल्हायो वियो, कॾहिं बि इन्हनि माण्हुनि सिंध जे कंहिं हिकिड़े मामले ते ॻाल्हि न कई आहे। अॼु लख आफ़रीन आहे लाल माली खे जंहिं बाक़ाइदा इहो गुफ़्तगू कई खुलेआम असेंबली जे अंदरि चयो त सिंध को यतीम खानो न आहे, पर इहा ज़बान अरबाब रहीम कॾहिं इस्तेमालु न कई, इहा अली गौहर महर ज़बान कॾहिं इस्तेमालु न कई, इहा जेको आहे जैकबाद जे मोहम्मद मियां सुमरे इस्तेमालु इहा ज़बान न कई, न कया जेका आहे लियाकत जतोई कॾहिं इन तरह जी बयान इस्तेमालु कई। बहरहाल इहे सभई उहे माण्हू आहिनि जेके इंतज़ार में आहिनि त को वरी मौजो थिए, को वरी जेको आहे का अहिड़ी हुकूमत ठहे जंहिंमें इस्टेब्लिशमेंट उन्हनि खे वरी खणी वञी इक़्तिदार जे मसनद ते विहारे। उहे माण्हू जेके आहिनि उहे इन इंतज़ार में वेठा आहिनि। पर हिन सॼी ॻाल्हि खां वधीक जेका अहम ॻाल्हि अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु कई आहे उहा आहे दहशतगर्दी जे बारे में। सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधायूं था बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब उन हवाले सां छा चयो आहे, छो त ॿुधूं उन खां पोइ उन ते पाण गुफ़्तगू कयूं। परसों क्वेटा में बम धमाके हुए थे, हमने इन दहशतगर्दी के वाक़े के तनकीद भी किया है और मुतालबा किया है कि हुकूमत दहशतगर्दों को अपीस करने के बजाय, नरम रवैया रखने के बजाय हुकूमत को दहशतगर्दों के साथ नेशनल एक्शन प्लान पे अमल करना चाहिए। नेशनल एक्शन प्लान को अपनाना पड़ेगा ताकि हम दहशतगर्दी इस पूरे मुल्क से ख़त्म कर सकते हैं और उस ख़तरा का मुकाबला कर सकते हैं जो हम सब देख रहे हैं कि अफ़गानिस्तान की सूरत हाल के बाद दहशतगर्दों का अगला निशाना पाकिस्तान होगा।
उसको अगर हमने संभालना है तो हमें नेशनल एक्शन प्लान पे अमल करना पड़ेगा। अफसोस के साथ जो हमारा वज़ीर आज़म है वो दहशतगर्दी के साथ और दहशतगर्दों के साथ हमदर्दी का इज़हार करते हैं, दहशतगर्दों को शहीद करार देता है, और वो जो सिपाही, वो जो पुलिस ऑफिसर्स जिन्होंने हमारा शहर कराची से लेके वज़ीरिस्तान तक अपने जान की कुर्बानी दी है इस दहशतगर्दी का मुकाबले करने के लिए, उनको लावारिस छोड़ा है। हम समझते हैं इस पूरा पॉलिसी को रिव्यू करना पड़ेगा। जब तक खान साहब अपना पॉलिसी को रिव्यू नहीं करता है तब तक ये दहशतगर्दी का ख़तरा रहेगा। जी नाज़रीन, दहशतगर्दी के हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो अॼु गुफ्तगू कई आहे, हुन जेका ॻाल्हि कई आहे उहा बुनियादी ॻाल्हि आहे त जेकॾहिं मुल्क जो वज़ीर आज़म असेंबली के फ्लोर ते बिही उसामा बिन लादेन के शहीद चवे थो, जंहिंखे सॼी दुनिया दहशतगर्द सम्झे थी, ऐं हिते जेके दहशतगर्दी कंदड़ क़ुवतूं हिन मुल्क के अंदर जेको 80-90 हज़ार माण्हू जेके असांजा पुलिस ऑफिसर जिते शहीद थिया आहिनि, असांजा जेके फ़ौजी ऑफिसर ऐं जवान शहीद थिया आहिनि, असांजा पुलिस जा ऑफिसर ऐं जवान शहीद थिया आहिनि, असांजी सियासी क़यादत बेनज़ीर भुट्टो साहिबा खां वठी सलमान तासीर खां वठी बिलोर खां वठी शहबाज़ भट्टी ताईं जेका आहे उहो उनजो शहीद थी आहे। कल्ह कलो को ॾींहुं आहे असां ॾिठो त कोयटा सान्हे ते जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उते पहुतो त उन वक़्तु जेको आहे कोयटा जे अंदरि जेको धमाको थियो हो ऐं वकील बिरादरी जो वॾो अंग जेका बलोचिस्तान जी सॼी सिविल सोसाइटी ऐं एक्टिविस्ट जी हिकिड़ी क्रीम जेका आहे उहा शहीद थी वई। ॿिया केतिरियूं असांजी मस्जिदनि में जेका आहे निमाज़ी शहीद थिया, असांजे इमाम बारगाहुनि में माण्हू शहीद थिया, असांजे जेको आहे पंहिंजो चर्च ऐं मंदरनि खे जेको आहे पंहिंजो निशानो बणायो वियो। इहो न सिर्फ़ु इहो पर दाता जी दरबार खां वठी शहबाज़ कलंदर ताईं असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि जे मज़ारनि खे जेको निशानो बणायो वियो, उहे निशानो बणाईंदड़ क़ुवतुनि खे असांजो वज़ीर आज़म मुल्क में बि पंहिंजो फ्लोर ऑफ द हाउस बि उनखे शहीद करार ॾिए। ॿियो त छॾियो असांजे APS जे अंदरि असांजे मासूम ॿारनि जूं शहादतूं बि असांजे जेको आहे इन्हनि माण्हुनि खे सम्झाए नथियूं सघनि। तंहिंजे करे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेका अॼु ॻाल्हि कई आहे उहा बुनियादी ॻाल्हि आहे त मुल्क जे अंदरि जेसि ताईं प्राइम मिनिस्टर जी सीट ते वेठल माण्हू पंहिंजो क़िबलो दुरुस्त नथो करे, दहशतगर्दी जे बारे में पंहिंजो नैरेटिव जेको आहे उहो दुरुस्त नथो करे, तेसि ताईं मुल्क में दहशतगर्दी कीअं ख़तमु थी सघंदी। ऐं यकीनी तौर ते हिन वक़्तु जेका बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेका गुफ़्तगू कई त अफ़गानिस्तान जे अंदरि अमेरिका जे विथड्रॉल खां पोइ हुते जेका सूरत हाल आहे, जहिड़े मूंसां तालिबान टेक ओवर कंदा वञनि था, उनजो सिधो सो असरु जेको आहे उहो पाकिस्तान ते पवंदो ऐं पाकिस्तान खे पंहिंजी दहशतगर्दी जे बारे में जेका हिकिड़ी मुतफ़िक़ा पॉलिसी ठहियलु आहे जंहिंखे नेशनल एक्शन प्लान चयो वियो आहे, उहो नेशनल एक्शन प्लान ते अमल दरामद न कयो वेंदो। ऐं जेकॾहिं असांजे सियासत जे अंदरि इन तरह जा माण्हू हूंदा जेके शहीदनि खे बि जेको आहे ग्लोरीफाए कंदा त पोइ यकीनी तौर ते मुल्क मां दहशतगर्दी जे लाइ जेको हिन वक़्तु अफ़गानिस्तान मां जेको स्पिल ओवर थींदो उहो असां सभिनी खे वरी हिकु दफ़ो ॿिए हिकिड़े तारीख़ दौर में वठी वेंदो। ऐं यकीनी तौर ते जेको तारीख़ दौर असां ॾिठो आहे गुज़िरियल 3 ॾहाकनि खां वठी, त असां सम्झूं था त अॼु जेका बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु गुफ़्तगू कई आहे उनखे मुल्क जे वज़ीर आज़म भली उनखे एॾो सीरियस न वठे, पर मुल्क जे इक़्तिदार जा जेके ॿिया ऐवान आहिनि उन्हनि खे उन ते ज़रूरु संजीदगी इख़्तियार करणु घुरिजे ऐं हिकिड़ो जेको मुश्तरका लाहेअमल तयारु थियलु आहे जंहिंखे नेशनल एक्शन प्लान चयो वञे थो उनखे मन अमल दरामद उन ते कयो वञे। प्रोग्राम जो वक़्तु नाज़रीन पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकी लाइ इजाज़त सदाईं गॾु।